अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आवाया सायरा सुमरो इन बुलेटिन में मुसागा सादिनी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन दे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो है अपोजिशन से ॻाल्हाइण लाइ तैयार आहियूं। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे, उहो मुखालिफ़ तुर ते दारोमदार आहे त उहे कॾहिं था ॻाल्हियुनि जे मेज़ ते अचनि। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 32 रुपया लाथ सुठो सवण आहे। आलमी सूरतहाल जा असर पाकिस्तान मथां बि पइजी रहिया आहिनि। माशी हालतुनि में बहितरी लाइ ख़िते जी हालतुनि में बहितरी ज़रूरी आहे। कौमी असेंबली डिफेंस फोर्सेस एक्ट तरमीमी बिल जी मंजूरी ॾेई छॾी। नेशनल कमांड अथॉरिटी तरमीमी बिल जे अक्सरियत राय सां मंजूर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ भी ऐवान में मौजूद हुयो। ऐवान में आमद वक्त महमूद खान अचकज़ई बैरिस्टर गोहर असद कैसर सां हथ मिलायो। कौमी असेंबली जो इजलास सुभाणे ॾींहं जो 11 वॻे ताईं मुलतवी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौम परस्तनि बाबति पंहिंजे बयान जी वज़ाहत करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध जे अलहदगी पसंद जो ज़िक्र कयो। मूंखां लफ़्ज़नि जी चूंड में शायदि ग़लती थी आहे। पंहिंजे बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुंहिंजो मतिलबु उहे अलहदगी पसंद हुआ जेके तशद्दुद में यकीन रखनि था। उन्हनि अलहदगी पसंद ऐं दहशतगर्दनि जो पाण में गठु छोड़ आहे। सुप्रीम कोर्ट बहानी पीटीआई जी अस्पताल मुंतकिली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमत जी नज़रसानी अपील इतराज़ लगाए वापस करे छॾी। ज़रियनि मूजिब रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां नज़रसानी दरख़्वास्त ते गुज़िरियल ॾींहुं इतराज़ लगाया विया हुआ। रजिस्ट्रार जा इतराज़ ख़त्म करण बैदि नज़रसानी दरख़्वास्त ॿीहर सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई वेंदी। तहरीक इंसाफ़ अॻवान ऐं बहानी पीटीआई जे वकील सलमान अकरम राजा चयो त सुप्रीम कोर्ट जी 18 अगस्त वारे हुकुम ते अमल न करण जो हाणे को जवाज़ नाहे। अॼोको ॾींहुं फ़ैसिलाइतो आहे बहानी पीटीआई खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पारां ऑपरेशन इद्दतुल फितह 3 तहत कार्रवाई कई वयूं। पंजकोट जे इलाइक़े कली सुरान में ऑपरेशन हिंदुस्तानी फितने जा 5 दहशतगर्द मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब दहशतगर्द वॾी कार्रवाई करण वञी रहिया हुआ त मारिजी वियल दहशतगर्द टारगेट किलिंग ऐं आपघाती हमलनि जी मनसूबाबंदी में मुलविस हुआ। वफ़ाक़ी हुकूमत डीज़ल 32 रुपया 63 पैसा फ़ी लीटर सस्तो करे छॾियो। पेट्रोल जी अघ में 2 रुपया 97 फ़ी लीटर इज़ाफ़ो। डीज़ल जी नई क़ीमत 363 रुपया 6 पैसा फ़ी लीटर थी वई। पेट्रोल जो नओं अघु 337 रुपया 51 पैसा फ़ी लीटर मुक़रर। आल पाकिस्तान गिल्स ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन जे सदर पारां भाड़नि में फ़ौरी तौर 10 रुपया लाथ जो ऐलान। हुकूमत खां डीज़ल जी नई क़ीमत हिकु हफ़्ते ताईं बरक़रार रखण जो मुतालबो। कराची में वकीलन जो सिंध हाई कोर्ट खां वज़ीर आला हाउस ताईं मार्च। सेफ सिंध लायर्स कमेटी जे सते वकील रोडनि ते निकिरी आया। आकिब राजपुर ज़ुबैर अबड़ो अयास जानिबियुनि जी अॻवानी में एहतजाजी मार्च। वॾे अंग में वकीलनि जी शिरकत। सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ नारा। वकील अॻवान चयो त सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। भली असांजा लाश किरायो पर सिंध खे कंहिं बि सूरत में टोड़ न ॾींदासीं। गड़ी यासिन में बिरादरी तकरार वधीक 2 हयातियूं खसे वरितियूं। ॻोठ कादर बख्श बिरोही ऐं बिरोही बिरादरी जे धुरनि में जहिड़ो जो जवान बिलावल बिरोही गोलियूं हणी क़तल। बाकुर शावे जो हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान नादिर अली मरफाणी मारिजी वियो। धुरनि में छिकताड़ तेज़। पुलिस जो चवणु आहे त मरफाणी बिरादरी जे धुरनि में पुराणे कारनि तां तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे।